ॻोठ शाहनवाज़ महर जे ॻोठाणनि मौज अली महर, फ़ौज अली महर मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त ॻोठ जे बाअसर अल्लाह ॾिनो महर जेके असां मथां इल्ज़ाम हया आहिनि उहे बेबुनियाद आहिनि ऐं असां शरीफ़ ॻोठाणा आहियूं। हुननि चयो त अल्लाह ॾिनो महर सां ज़मीन जो मसइलो हलंदड़ आहे। असां उनखे 2 एकड़ ज़मीन विकिरो कईसूं, पर असांजी 4 एकड़ ज़मीन ते कब्ज़ो कयूं वेठो आहे ऐं असां हिन खे चऊं था त ज़मीन जी माप कयो, पर हू माप नथो करे, वेतर असांखे धमकियूं ॾिए पियो। असां इलाइक़े जे मोअज़्ज़ माण्हुनि खे बि अहिड़े क़िस्म जी शिकायत कई आहे, पर असांजी को बि नथो ॿुधे। हुननि SSP घोटकी, DC घोटकी ऐं ॿियनि वसवारनि खां इंसाफ़ जो मुतालबो कयो आहे। जो चाचा अल्लाह ॾिने जो वो बिल्कुलु बेबुनियाद ऐं कूड़ा इल्ज़ाम आहिनि उनजा। असल मसइलो असांजो ज़मीन जो आहे। असां 2 एकड़ उनखे ज़मीन ॾिनी आहे। गुज़िरियल 20 सालनि पोइ असांजे 4.5 एकड़ ज़मीन ते कब्ज़ो कयूं वेठो आहे। असां उनखे जेको आहे चयो आहे त बाबा माफ़ करायो, तव्हां पंहिंजो हक़ रखो, असांखे पंहिंजो हक़ ॾियो। असां DC घोटकी साहिब खे, आला अख्तियारनि खे, मुख़्तियार कार साहिब खे, SC साहिब खे अपील था कयूं त शफ़ाफ़ नमूने जेको आहे जांच कराइनि, असांखे पंहिंजो हक़ वठराए ॾिनो वञे त जीअं कंहिं नुक़सान खां बची